अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। सुभाणे सिंध यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट आहे ऐं असांजो सभिनी कैंडिडेट्स जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि। अॼु जी हिन वीडियो में असां ॿ टे मैथ्स जा ॿिया MCQs डिस्कस करे था छॾियूं, छो जो मैथ जो सब्जेक्ट्स काफ़ी स्टूडेंट्स खे परेशान कंदो आहे, तंहिं करे असां मैथ ते घणो फोकस रखियो आहे। त ही हिकिड़ो सम आहे x/4 = y/2। देन ही तव्हांखे ईअं सम मिलियल हूंदो ऐं तव्हांखे ऑप्शन मिलियल हूंदा x = 2yb, y = 2xc, x = y, x = 4y। हाणे हिन जो सॉल्यूशन असां कीअं कंदासीं? सभिनी खां पहिरियां त x/4 = y/2। हाणे मां तव्हांखे चयो त जंहिं वेरिएबल जी असां वैल्यू मालूम कंदाऊं उनखे हिकु साइड रखंदाऊं ऐं जेके उनजा नंबर हूंदा आहिनि उहे ॿी साइड शिफ्ट कंदाऊं। हाणे ही 4 हिते डिवाइड में असां हिन साइड शिफ्ट कयोसीं, ही y सां मल्टीप्लिकेशन में अची वियो। त इन जी सिंप्लीफिकेशन ईअं थी x = 4y/2। हाणे हिनखे जॾहिं फर्दर सिंप्लीफाई कयोसीं, ही 2 डिवाइड में आहे, ही 4 आहे, त इन जो आंसर जेको थियो x = 2y। इन जो करेक्ट ऑप्शन आहे उहो ए ई आहे, x = 2y। हाणे ही असां वटि ॿियो क्वेश्चन आहे परसेंटेज जो, जंहिंमें अ पर्सन bought 1 kilogram of apples for 60 and sold for 90. The percentage of profit of cost price he earned. चए थो हिकु माण्हू आहे, उन 1 किलोग्राम एप्पल ख़रीद कया 60 रुपए में ऐं उन्हनि खे सेल कयो 90 रुपीज़ में। त हाणे जेको परसेंटेज ऑफ प्रॉफिट आहे उहो कॉस्ट प्राइस जे केतिरो परसेंट आहे। हाणे असांखे हिन परसेंटेज में ॿुधाइणो आहे त असांखे प्रॉफिट केतिरो अर्न थियो। हाणे हिन जो सॉल्यूशन ॾिसूं। ही ॾिसो, ओरिजिनल प्राइस कहिड़ी आहे? कॉस्ट 60, सोल्ड कहिड़ी आहे? 90। हाणे असां प्रॉफिट मालूम करण जे लाइ छा कंदा आहियूं? सेलिंग प्राइस माइनस कॉस्ट प्राइस कंदा आहियूं त असांखे प्रॉफिट मिली वेंदो आहे। असां 90 - 60 कयोसीं, असां वटि 3 आयो जेको असांजो प्रॉफिट आहे। हाणे असांजी जेका आहे कॉस्ट प्राइस छा आहे? 60 आहे। त हाणे 3 जेको आहे उहो 60 जो केतिरा परसेंट आहे हिनखे मालूम करण जे लाइ असां सिंपली जेको परसेंटेज जो फार्मूलो हूंदो आहे, गिवन नंबर डिवाइडेड बाय टोटल नंबर मल्टीप्लाई बाय 100। ईअं कयोसीं, ही गिवन नंबर असां वटि आयो 3 डिवाइडेड बाय टोटल नंबर 60 मल्टीप्लाई बाय 100 कयोसीं, त ही असां वटि अची वियो 50%। ईअं ई तव्हां जनरली सिर्फ़ कॉमन सेंस यूज़ कंदव त 60 जो अधु 3 हूंदो आहे, 50% ई आहे हिन जो। हाणे हिन में ऑप्शन ईअं तव्हांखे मिलियल हूंदा A 45, B 50, C 25, D 60। तव्हांखे ऑप्शन B 50 ते क्लिक करणो आहे। हिन में असां छा कयो? परसेंटेज मालूम कई छाजी? प्रॉफिट जी, त केतिरे आहे कॉस्ट प्राइस सां। हाणे असां वटि नेक्स्ट क्वेश्चन आहे, इहो परसेंटेज जो आहे। अ बॉय bought a shirts on a sale for 140 and received discount for 30%. What is the original price? हाणे हिते असां वटि ओरिजिनल प्राइस आहे ई कान। हिन सेल में शर्ट ख़रीद कई आहे जंहिं ते 30% डिस्काउंट हुयो 140। हाणे इन जे लाइ असां वटि ओरिजिनल कास्ट असां वटि आहे ई कोन, पर असां वटि छा आहे? परचेज प्राइस आहे 140 ऐं उन ते डिस्काउंट केतिरो मिलियल आहे? 30%। हाणे ही जेको 140 आहे, इट मीन्स इहा असां कास्ट केतिरी पे कई आहे? 70%। 140 इज 70% ऑफ विच नंबर? हाणे असांखे इहो ॾिसणो आहे। हाणे असां छा कंदासीं? 140 डिवाइडेड बाय 70 मल्टीप्लाई बाय 100 कंदासीं। इनखे असां सिंप्लीफाई कंदासीं त असां वटि हीअ आंसर ईंदो। इनखे असां फर्दर सिंप्लीफाई कंदासीं त असां वटि 200। ओरिजिनल प्राइस केतिरी आहे? 200 रुपया आहे। ओरिजिनल कास्ट केतिरी आहे? 200 रुपया। 200 ते 30% डिस्काउंट आहे उन ते, पोइ उन घणा? 140 पे कयो। हाणे असां हिनखे वेरीफाई था कयूं त 200 जो 30% 60 थिए थो। हाणे ही ॾिसो, असां वटि आंसर घणो आयो? 200 रुपया। हाणे असां हिते 200 मल्टीप्लाई बाय 30 जीअं परसेंटेज कढबी आहे डिवाइडेड बाय 100। हाणे ॾिसो, 200 जो 3% 60 थो थिए ऐं इहो असां माइनस कंदासीं त असां वटि जेका सेल प्राइस हुई 140, इहो आंसर। त असांजो आंसर वेरीफाई थी वियो। उमेद था कयूं तव्हांखे ही परसेंटेज जा प्रॉब्लम समझ में आया हूंदा ऐं असांजो सभिनी कैंडिडेट्स जे लाइ जिन्हनि जी फर्स्ट फेज़ में एंट्री टेस्ट आहे उन्हनि जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि ऐं जिन्हनि जी सेकंड फेज़ में टेस्ट थींदी उन्हनि जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि। उमेद था कयूं तव्हां पंहिंजी प्रिपरेशन करे सुठे नमूने सां पंहिंजी एंट्री टेस्ट में सुठो स्कोर कंदा। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।